नाज़रीन, शादी लार्ज में LBOD सिमनाले के कटे ॾेई पानी निकाल करण वारे मामले तां छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई आहे। ॿिन MPs जी हामियुनि पारां कटे ॾियण जी हिमायत ऐं मुखालफ़त में धार धरणा हया विया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾेई रहियो आहे तालिब शर। जी तालिब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधायां त हालिया बरसातुनि जो पानी सिमनाल जो ऐं पुरान डिस्ट्रिक्ट ऐं धोरे जो जेको पानी आहे, झुडो, नवकोट कोट, गुलाम मोहम्मद, मेवा गोरचाणी, दिगड़ी के जे लखे इंसाननि खे ॿोड़े छॾियो आहे। उन पाणीअ जे नेकाल जो वाहिद रस्तो आहे 0 पॉइंट कट जेका कलोईअ भरिसां शादी लार्ज खां लॻणी आहे, लेकिन उनखे 2 हफ़्ता गुज़रण जे बावजूद अञा ताईं को फ़ैसिलो न थी सघियो आहे। उन में जेको 2 PP-MP आहिनि, मीर तारिक तालपुर जेको डिगड़ीअ सां तालुक़ु रखे थो, ऐं ॿियो PP-MP आहे अरबाब लुत्फुल्लाह जेको थरपारकर सां तालुक़ु रखे थो। इन्हनि ॿिन्ही जे विच में छिकताण पैदा थियल आहे ऐं इख़्तिलाफ़ थी रहिया आहिनि। जॾहिं त मीर तारिक इन ॻाल्हि जी हिमायत कई आहे इहो पुरान डिस्ट्रिक्ट वारो पाणी आहे जेको 0 पॉइंट वटां कटाणी नेकाल करे ॾिनो वञे ऐं जेको उन ढोरे में जेको कब्ज़ा ग्रुप वेठा आहिनि या कब्ज़ा थियल आहिनि उहे हटाया वञनि, जीअं हितां जे माण्हुनि खे आसानी थिए। लेकिन उन मुखालफ़त में जेको अरबाब लुत्फुल्लाह आहे उहो कट हणण न पियो ॾिए। उतां जा जेके माण्हुनि खे उथारण लाइ तयारु न आहे, उन करे अञा ताईं उहो रस्तो न खोली सघियो आहे। अॼु जेको सूरत हाल आहे त शादी लार्ज वटि जेको आहे अरबाब लुत्फुल्लाह जे माण्हुनि जेको ऐं मुखालफ़त करे उते हज़ारे माण्हुनि सां गॾु धरणो हयो वियो आहे। ऐं हिन पासे नवकोट वारी साइड ते जेको आहे मीर तारिक तालपुर जी हिमायत में पुरान डिस्ट्रिक्ट वटां 0 पॉइंट खां कट हणण वारे मामले ते हज़ारे माण्हुनि जो इहो मुतालबो आहे त हिनखे खोलियो वञे, लेकिन अञा ताईं उन सूरत हाल ते ज़ाब्तो न अची सघियो आहे ऐं न ई वरी कट लॻी सघियो आहे, न वरी मुज़ाहिरे वारा ॿिन्ही जाइनि तां हटी सघिया आहिनि। उन खां सवाइ अॼु मिरपुखास में जेको आहे सिंध जो वॾो वज़ीर बि हिन दौरे ते पहुतल आहे, लेकिन उहो जीअं मिरपुखास पहुतो त उनजो टेंट सिटीअ ते हिकु प्रोग्राम रखियल हो जेको सहाफ़ियुनि खे ॾिसी उतां खां निकिरी मेवा गोरचाणी पहुतो ऐं मखण समूह ते टेंट सिटीअ जो दौरो कयो। उतां दौरो करे नूर अहमद घुरगड़ी वटि वालदा जी फातह खां पोइ डिगड़ी पहुचंदो, जिते इन 0 पॉइंट तां कट ॾियण वारे मामले ते फ़ैसिलो कयो वेंदो त कट लॻंदो या न लॻंदो। लेकिन सूरत हाल इहा ॿुधाई थी वञे त 0 पॉइंट तां कट जो फ़ैसिलो बि वॾो वज़ीर मुश्किल करे सघे। जी तालिब, तफ़सीली ख़बर खां आगाह करण लाइ महिरबानी।